नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त लाखा बिरादरी जो अॻूणे वॾे वज़ीर लियाकत जतोई ऐं सादिक जतोई ते मुबीना तौर 80 एकड़ ज़री ज़मीन ते कब्ज़े जो इल्ज़ाम। कब्ज़े ख़िलाफ़ भरिया सिटी प्रेस क्लब अॻियां लाखा बिरादरी जो सख़्त एहतिजाज। ज़री ज़मीन तां जतोई भाइरनि जो कब्ज़ो ख़त्म कराए असां जे हवाले कई वञे। इमदाद लाखो ऐं ॿिया भरिया सिटी भरिसां ॻोठ मोरवंद लाखो जे रवासी लाखा बिरादरी जे माण्हुनि इमदाद लाखो, अब्दुल रहीम, रसूल बख्श ऐं काबिल लाखो भरिया सिटी प्रेस क्लब आॾो सख़्त एहतिजाज कंदे चयो आहे त अॻूणो वॾो वज़ीर लियाकत जतोई संदसि भाउ सादिक जतोई असांजे कचे इलाइक़े में 80 एकड़ 9 गुंटा ज़री ज़मीन ते मुबीना तौर 18 सालनि खां ज़बरदस्ती कब्ज़ो करे हथियार बंद विहारे छॾिया आहिनि ऐं घर ख़ाली करण लाइ असांजे घरनि मथां हवाई फायरिंग कंदा रहनि था, जॾहिं त ज़मीन जा समूरा काग़ज़ असां वटि मौजूद आहिनि। हिननि चयो त असांजा इलाइक़े जा चङा मुड़ुस साण करे लियाकत जतोई संदसि भाउ सादिक जतोई ॾांहुं क़ुर पाक बि खणी वियासीं, पर हू नथो मञे। 18 सालनि खां ज़मीन जो फसल पिणु ज़बरदस्ती खणी रहिया आहिनि। हिननि वधीक चयो आहे त हितां जी पुलिस पिणु जतोई भाइरनि सां बिट बणियल आहे। असांजी को बि दांहुं ॿुधण वारो न आहे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, IG सिंध, SSP दादू समेत ॿिनि वसारनि खां घुर कई आहे त जतोई भाइरनि खां तहफ़ुज़ ॾियारे असांजी ज़री ज़मीन वापस कराई ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।